पंज तरह जा महापाप ॿुधाया विया आहिनि। उन में हिकिड़ो नशो बि पाप ॿुधायो वियो आहे। ऐं पंजो महापाप जेको इन्हनि जो संग थो करे, जेको दोस्ती थो करे अहिड़नि माण्हुनि जी, उहो बि महापापी बणिजी थो वञे पियो। नशो कंहिंखे चइबो आहे? नशो यानी कोई बि अहिड़ो पदार्थ, ईअं न सोचजो केवल शराब ई नशो आहे। कोई बि अहिड़ो पदार्थ जेको असांजे ॿुद्धीअ खे कब्जे में करे वठे, उहो नशो आहे। वो चाहे वो शराब हुजे, सुरा हुजे, मदिरा हुजे, गुटको हुजे, या वो गुड़ाखू हुजे, या तमाकू हुजे, या नवा नवा नशा अॼुकल्ह उहो कनि था, कुझु दवाऊं खणी सुंघनि था, या टेबलेट था वठनि, इंजेक्शन था हणनि, इहो बि उन में ईंदो। चो हरि राम हरे कृष्ण। त इहो महापाप चयो वियो आहे। कई माण्हू सोचींदा आहिनि इन में कोई हिंसा त नथी थिए। हिकु हिकु नशे जे घूंट में करोड़े करोड़े जीव मरंदा आहिनि। सभिनि खां पहिरियों त असां मरंदा आहियूं, असांजो परिवार नष्ट थींदो आहे। आस पास जेके बि हत्याऊं थींदियूं आहिनि वधीक नशे में ई थींदियूं आहिनि। ॿार माउ पीउ खे मारे छॾींदा आहिनि, भाउ भाउ खे मारे छॾींदो आहे, दोस्त दोस्त खे मारींदो आहे, रोज़ मारींदा आहिनि, रोज़ हत्याऊं थींदियूं आहिनि नशे में। चओ हरे कृष्ण हे हरे। उन में बि जेको नशो आहे अॼुकल्ह वधीक सभिनि खां जेको हले थो, उहो आहे गुटके वारो। कई बार गुटकनि में त मरियल जीवन जा अवशेष निकिता आहिनि, किरड़ियुनि जी पुछ निकिती आहे। चओ हरे कृष्ण। त विज्ञान जॾहिं खोज कई त उन्हनि ॿुधायो भई गुटको अहिड़ो नशो आहे कि माण्हू बोतल खणी घुमी न सघंदो, पीअंदो त स्मेल ईंदी, सभिनि खे पतो पवंदो, सभिनि जे साम्हूं न पी सघंदो। पर गुटको अहिड़ो गंदो नशो आहे, ऐं माण्हू अहिड़ा आदी थी विया आहिनि, काथे गमीअ में वेंदा आहिनि त उते बि पासे में वठी करे खाई वठंदा आहिनि। शादीअ में वेंदा न, हेॾो होॾो थी करे बढ़िया राम राम करे किनारे वेंदा, उहो फाड़ींदा ऐं खाई वठंदा। चओ हरे राम। सभिनि खां वधीक असर करण वारो, कैंसर ॼण वारो, शरीर खे नष्ट करण वारो इहो नशो हाणे वधी वियो आहे। ॾाढो ॾाढो ख़तरनाक, ॾाढो भयंकर। इन खां बचणो खपे साथ संगत जी। सभिनि जी तरफ़ ध्यानु कयो। धीरे 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 अंदरि शरीर ख़राब थिए, बुद्धि पहिरियों ई ख़राब थी वञे, बुद्धि भॻवान जे भजन में न लॻे, माण्हू किनारो करे छॾनि, मुंहुं खुलणु बंदि थी वञे, सॼो मुंहुं ख़राब थी वञे। 24 कलाक गुटका खाइण वारे मुंहं में गंदी बदबू ईंदी आहे। कीअं उनजे परिवार वारा वीचारा रहंदा हूंदा। चओ जय श्री कृष्ण। ॾाढो ख़तरनाक, ॾाढो भयंकर नशो। हाँ, जेके वॾी वॾी कंपनियूं था हलाइनि न, जेके इहे गुटकनि जी, उहे बि ॾाढा चालाक, अरबे रुपया कमाइनि था। 98 जी शइ उहे 10-10 20 रुपए विकिणनि था, ऐं हर साल करोड़े अरबे रुपया कमाइनि था। पोइ थोरो घणो 10-20% कढी कैंसर जी हॉस्पिटल बि ठाहे था छॾनि। उहे ॿुधायो हाणे। चओ जय श्री कृष्ण। छा हाल थींदो? त मतां सम्झो इहो महापाप न आहे, इहो त वॾो महापाप आहे। ॾाढो इन जो रिवाज वधी वियो आहे इन्हनि में। बसि जेब में जो हलंदो थी, कंहिंखे पतो ई न पए, केॾी महिल बि कोई खाई वठे। मुंहं सां ॻाल्हाइण बि ढंग जो न निकिरे, ॻाल्हाए बि न सघनि, बितनि वांगुरु ॻाल्हाईंदा आहिनि वीचारा उहे, मुंहुं मथे करे। हेठि कनि त लार थी टपके, हा, साम्हूं कनि त थुकूं थी लॻनि, कनि छा वीचारा। सावधान रहो भाई, हर नशो ख़राब आहे, हर नशो। कई हीअं अंदरि तमाकू रखी छॾींदा आहिनि मुंहं में, रखी रखी करे राति भर सुम्ही पवंदा आहिनि, पोइ पतो पियो अंदरि पूरो कैंसर में शरीर ई सड़ी वियो अंदरि। नौजवान 30-35 साल जा अलाए घणा मरी विया, अलाए घणा तयार वेठा आहिनि मरण जे लाइ। हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। केॾे दुख जी ॻाल्हि आहे, असांजी एॾी पावन सिंधी वैष्णव समाज, सिंधी समाज में बि कई अहिड़ा वीर वेठा आहिनि नौजवान जेके रोज़ इन जो दुरुपयोग कंदा आहिनि, गुटका खाईंदा आहिनि। हिकिड़ा महात्मा त चवंदा आहिनि गुटका में, भाई गुटका जेके खाइनि था ॿुधी वठो, उन में टी साइलेंट अथव, सम्झो था। ये नाइफ KNIFE त के साइलेंट आहे, हा न। नाइफ यानी चाकू अंग्रेजी में चवंदा आहिनि, त कनाइफ न चवंदा आहियूं, नाइफ चवंदा आहियूं। लेकिन पहिरियों छा ईंदो आहे? के ईंदो आहे। अरे के छो लिखियो अथव? के साइलेंट आहे। अच्छा,
हिंदीअ में कॾहिं ईअं न थींदो आहे, अंग्रेजीअ में थींदो आहे। त अहिड़ी तरह सां हिकु महात्मा चवनि पिया गुटका में बि असली स्पेलिंग जेकी आहे न गुटखा, उन में टी साइलेंट अथव। हाणे बाक़ी सम्झी वञो त हुनजो कहिड़ो अर्थ निकिरंदो। टी अगरि साइलेंट थी वियो गुटका में, हा गुटका, त पोइ बाक़ी छा बचियो उनखे जोड़े करे संधि करे पढ़ी ॾिसो त पोइ पतो पइजी वेंदो। हरे राम। सावधान थियो, आस पास परिवार वारा, मित्र दोस्त यार रिश्तेदार सभिनि खे रोकियो, सभिनि खे सम्झायो, बुराईअ खां बचायो। बोलो वृंदावन बिहारी लाल की।